वालेकुम नाज़रीन, उम्मीद त खैरियत सां हूंदा। नाज़रीन, लाहौर में पेश ईंदड़ अफ़सोसनाक वाक़े खां तव्हां आगाह हूंदा ऐं इन जे बारे में केतिरा ई तबसरा, केतिरा ई तज़िया अव्हां जे इल्म में हूंदा। मुख़्तलिफ़ माण्हुनि जो मुख़्तलिफ़ तासुर ऐं मुख़्तलिफ़ रद्दअमल आहे इन वाक़े जे बारे में। किन जी राय मुताबिक़ त इहे वाक़िया इन जे करे बार बार पेश अचनि था या इन्हनि वाक़ियनि जे अहिड़े क़िस्म जे वाक़ियात जे वधण जो सबबु इहो आहे त असांजे माशरे में बेपर्दगी वधी वई आहे ऐं को मख़सूस तबक़ो के मख़सूस तबक़े सां तालुक़ रखंदड़ औरतूं बेपर्दगी कनि थियूं, पंहिंजे हार सिंगार जी नुमाइश कनि थियूं। अहिड़ा शइ, अहिड़ो अमल, उन्हनि जो अहिड़ो अमल अहिड़नि वाक़ियनि खे वधण जो सबबु बणिजे थो। कुझु माण्हुनि जो ख़्यालु इहो आहे त अहिड़नि क़िस्म जे वाक़ियात में मुलविस जेके फ़र्द आहिनि उन्हनि मुलज़िमनि ऐं मुजरिमनि खे सज़ाऊं नथियूं मिलनि, इन जे सबबु अहिड़नि वाक़ियनि में वाधारो थिए पियो। किन माण्हुनि जो ख़्यालु आहे त असां वटि तालीम ऐं तरबियत जो इहतमाम न आहे, औरतुनि जो एहतराम करणु न सेखारियो वियो आहे। जेकॾहिं बचपन खां घर में ऐं असांजे तालीमी इदारनि में औरतुनि सां सही नमूने पेश अचण जी सिख्या जेकॾहिं दुरुस्त अंदाज़ सां ॾिनी वञे त शायदि अहिड़नि वाक़ियात में कमी आणे सघिजे थी। नाज़रीन, इन्हनि सभिनी रायनि मां कंहिंजी राय दुरुस्त आहे, केरु केतिरे क़दुरु सही आहे या ग़लति आहे, इन सवाल खे अव्हां जे आॾो रखिजे थो। इन सवाल जो जवाबु तव्हां जे मथां छॾिजे थो। तव्हां कहिड़ी ॻाल्हि खे वधीक बहितर सम्झो था या तव्हां सम्झो था त इहे सभु ॻाल्हियूं पंहिंजी पंहिंजी जॻह ते असरु रखनि थियूं। मौक़े महल जो लिहाज़ रखंदे इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जो एतमाम पंहिंजी पंहिंजी जॻह ते थियणु घुरिजे। इहे सभु ॻाल्हियूं वज़नाइती आहिनि या तव्हां सम्झो था त इहे सभु ॻाल्हियूं ग़लति आहिनि, इन जा सबबु अया के ॿिया आहिनि। केरु इन मामले में सही आहे, केरु इन मामले में ग़लति आहे, इन खां हटी करे आउं हिते चंद गुज़ारिशूं पेश करणु घुरां थो। उहे चंद गुज़ारिशूं हीअ आहिनि त अहिड़े क़िस्म जो कोई बि वाक़ियो जॾहिं असांजे इल्म में अचे थो, सोशल मीडिया जे ज़रिए सां उमूमन असां ताईं पहुचे थो, त उमूमन तव्हां बि ॾिठो हूंदो त माण्हुनि जो उन जे बारे में फ़ौरन रिएक्शन ज़ाहिर थियणु शुरू थी वेंदो आहे, फ़ौरन उन जे बारे में तबसरा शुरू थी वेंदा आहिनि। यानी कंहिं बि वाक़े जी मुकमल तफ़सीलात ऐं उन जी तहक़ीक़ करण खां पहिरियों ई उन ते तबसरा ऐं जुमिलेबाज़ी ऐं पंहिंजी पंहिंजी तासुर ऐं राय ॾियण जी शुरूआत असां करे छॾींदा आहियूं। नाज़रीन, असांजो इहो अमल छा बहितर अमल आहे? छा इहो अमल हिकु मुस्लमान खे, हिकु आम इंसान खे सूहे थो? छा इहो हिकु ज़िमेवाराना अमल आहे? नाज़रीन, जेकॾहिं इहो अमल तव्हां दुरुस्त नथा सम्झो त इन ई अमल जी मज़म्मत अमली तौर ते इन जे बारे में के काविशूं असांखे वठणु घुरिजनि। इन खां अलावा नाज़रीन, जॾहिं बि अहिड़े क़िस्म जो कोई वाक़ियो थिए थो उन में जंहिं माण्हूअ जो जुर्म साबित आहे, जंहिं माण्हूअ जो जुर्म साबित थी वञे थो उन सां हमदर्दियुनि जो इज़हार करणु, इहा बि हिकु वॾी हमाकत आहे। सिर्फ़ु इन ई बुनियाद ते त उहो जुर्म करण वारो माण्हू असांजे कंहिं तबक़े सां, असांजे कल्चर सां वाबस्तु आहे या उहो असांजो हम ख़्यालु आहे त उन जे करे उन जो जुर्म न आहे। सिर्फ़ु इन जे करे त जंहिंसां जुर्म थियो आहे उहो असांजे कल्चर सां, असांजे रिवायतुनि सां, असांजे ख़्यालनि सां मुतफ़िक़ न आहे या उन जा ख़्याल मुख़्तलिफ़ आहिनि। सिर्फ़ु इन बुनियाद ते उन सां थींदड़ जुर्म खे जुर्म न सम्झियो वञे, इहो हिकु तमामु बुरो अमल आहे, इहो हिकु तमामु बुरो रवैयो आहे। इन जे बारे में बि असांखे हसास हुजणु घुरिजे। ऐं नाज़रीन, टी गुज़ारिश इहा आहे त कंहिंजो बि को ग़लति अमल कंहिंजे लाइ जवाज़ नथो बणिजी सघिजे। यानी जेकॾहिं कोई ग़लति अमल करे रहियो आहे, को अमल माशरे में ग़लति राइज आहे, हर माण्हू या अक्सर माण्हू उहो कमु कनि था, त हाणे इन जे करे उहो सही थी वियो, ईअं नथो थी सघे। या जेकॾहिं कोई माण्हू, चाहे उहो इंसान, चाहे उहो मर्द हुजे या औरत, जेकॾहिं कंहिंखे कंहिं ग़लति अमल जी तरफ़ माइल करे थो, कंहिं ग़लति अमल जी दावत ॾिए थो, उन जे दावत ॾियण सबबु, उन जे माइल करण सबबु हू उहो ग़लति अमल करे थो, त हाणे इन जे नतीजे में उहो अमल सही थी वियो, ईअं बि हरगिज़ न आहे। ग़लति अमल ग़लति आहे, चाहे उहो ज़बरदस्ती कयो वञे, चाहे उहो अॻिले जी रज़ामंदी सां कयो वञे। नाज़रीन, हर इंसान जी पंहिंजी हिकु डिग्निटी, पंहिंजी हिकु इज़त हूंदी आहे, चाहे उहो मर्द हुजे या औरत। इहो ई सबबु आहे
कुरान मजीद में अल्लाह ताला हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो एक बेहतरीन किस्सो ॿुधायो आहे। उन किस्से में ख़ासि करे मर्दनि जे हवाले सां वरी नसीहत मौजूदु आहे, छाकाणि त ऐब सवाब कमज़ोरी हर इंसान में अची सघे थी। इन में मर्द औरत हुजण सां को तफ़रीक़ पैदा नथी थिए। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे किस्से में असां सभिनी खे मालूम आहे त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो किरदारु कहिड़े क़िस्म जो रहियो। यूसुफ अलैहिस्सलाम जे किरदार मां, यूसुफ अलैहिस्सलाम जे इन वाक़े मां ऐं इन वाक़े जे दौरान इन वाक़े खे जेको क़ुरान बयानु कयो आहे, इहो मुकालमो ज़ुलेखा ऐं यूसुफ अलैहिस्सलाम जिन जे विच में थियो आहे, मर्दनि जे लाइ वॾियूं नसीहतूं समायल आहिनि। महिरबानी।